अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार हम हैं मारवी तहीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। इस्लामाबाद हाई कोर्ट अगुणे चीफ जस्टिस साकिब निसार जी मुबैना ऑडियो बाबत जांच लाइ दरख्वास्त ते फैसलो महफूज़ करे छॾियो। अदालत दरख्वास्त गुज़ार सलाउद्दीन के अरशद मलिक वीडियो केस जो हवालो ॾियण खां रोके छॾियो। दरख्वास्त गुज़ार एडवोकेट सलाउद्दीन अदालत की हिदायत अदालत फॉरेंसिक कप्तान जा नाला अटॉर्नी जनरल खां घुरिया हुआ। चीफ जस्टिस सतरमिल्ला चयो त पहिरीं इहो ॿुधायो त असल ऑडियो आहे किथे। दरख्वास्त गुज़ार चयो त हू चाहिनि था त असल ऑडियो ताईं पहुचण लाइ अमल शुरू थिए। साफ़ी अहमद नूरानी केस कॾहिं बि असल ऑडियो न ॾींदो। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। भारतीय आर्मी चीफ जी सीज़ फायर वारी दावा बेबुनियाद ऐं गुमराह कंदड़ आहे। DGSPR चयो आहे त भारतीय आर्मी चीफ ताक़त जी बुनियाद ते सीज़ फायर जी दावा कई। पाकिस्तान ॿिन्ही पासे कश्मीरी आबादी जे तहफ़्फ़ुज़ जी बुनियाद ते राज़ी थियो हो। कंहिंखे पंहिंजी ताक़त जे हवाले सां गुमराह न करणु घुरिजे। कश्मीरियुनि जे तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान जी ख़दशात खे नज़र में रखंदे जरमती ते इत्तफ़ाक़ थियो हो। का बि धुर पंहिंजी ताक़त या ॿिए जी कमज़ोरी जे तौर ते ग़लति न सम्झे। सीपेक मनसूबन मुल्क में जद्दादारी मुआशी तरक्की की बुनियाद रखी छड़ी है। चीन की कौमी तरक्की सुधारन वाले कमीशन के चेयरमैन से मुलाकात में वज़ीर-ए-आज़म इमरान खान चयो है चीन की कौमी तरक्की सुधारन वाले कमीशन जो साकार वाकण जगो है। सीपेक PRI मनसूबे जो अहम जुज़ा है। पाकिस्तान और चीन गवादर के इलाके जो मुआशी मरकज़ बढ़ाने लाइ कोशिशूं जारी रखंदा। कोरोना बावजूद चीन के साकार से सीपेक मनसूबन ते कम जारी है। सीपेक पाकिस्तान और चीन दुनिया लाइ स्ट्रेटेजिक अहमियत वारो आहे। ऑस्ट्रेलिया पाकिस्तान के दौरे की मंजूरी दी छड़ी। क्रिकेट ऑस्ट्रेलिया के बोर्ड जो इजलास ऑस्ट्रेलिया की टीम मासूमी पाकिस्तान जो दौरो कंदी। जारी कल बयान में चयो आहे त ऑस्ट्रेलिया की क्रिकेट टीम पाकिस्तान जो दौरो कंदी। ऑस्ट्रेलियाई टीम 24 सालन खां पोइ पहिरीं भेरे पाकिस्तान जो दौरो कंदी। क्रिकेट ऑस्ट्रेलिया के चीफ एग्जीक्यूटिव डिक मैकॉली जो चवणु आहे त दौरे की रिथाबंदी करण ते हू क्रिकेटर्स एसोसिएशन, रांदीगरनि, कोचेस, स्पोर्ट्स स्टाफ ऐं सिक्योरिटी ॿाहिरि जा थोरा मिले थो। पाकिस्तान ऑस्ट्रेलिया की क्रिकेट टीम के दौरे जो नओं शेड्यूल जारी करे छॾियो। PCB शेड्यूल मूजिब 3 टेस्ट मैचूं, 3 वनडे मैचूं ऐं 1 T20 इंटरनेशनल मैच ते बदल सीरीज़ थींदी। 4 खां 8 मार्च ताईं रावलपिंडी में पहिरियों टेस्ट मैच खेॾी ऑस्ट्रेलिया की टीम पाकिस्तान के दौरे की शुरुआत कंदी। सीरीज़ जो ॿियो टेस्ट मैच 12 खां 16 मार्च ताईं कराची ऐं टियों टेस्ट मैच 21 खां 25 मार्च ताईं लाहौर में खेॾियो वेंदो। पाकिस्तान में कोरोना विघे वधी 48 मरीज हयात विञाए वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल सॼे मुल्क में 64,121 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 6,377 नव केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 9.94% रही। सॼे मुल्क में 1618 कोरोना मरीजनि जी हालत गंभीर हुई। उत्तर वज़ीरिस्तान फोर्सिस ऑपरेशन हथियार गोलियों ऐं IED सहित फोर्सिस पारा उत्तर वज़ीरिस्तान के इलाके गुलाम खान खेल में कुछ इतलाते ऑपरेशन कर पियो। ISPR मूजिब फोर्सिस के इलाके में दहशतगर्दन के ठाकन बाबत इतला मिलो हो। हथियार हथियारों में सब मशीन गन, दस्ती बम, G7 रॉकेट शामिल। मौसलाती आसार ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं गोलियूं हथ कयूं वयूं। स्पीकर सादिक सिंजानी की सदारत HNA जो इजलास पंचकोर ऐं नौशकी में दहशतगर्दी के वाक़िअ में शहीद थियल जे इसाले सवाब लाइ फातिह ख़्वानी कई वई।
ऐवान में ॻाल्हाईंदे मुखालिफ़ ड्रोज अखबार सेनेटर यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त कश्मीरियुनि सां मुकमल यकजहतीअ जो इज़हार कनि था। भारत 7 ॾहाकनि खां कश्मीर ते ज़ुल्म कंदो आयो आहे। वालरल कश्मीर ते बुनियादी इंसानी हक़नि जूं भंगड़ूं उरूस ते आहिनि। JUI अखबार मौलाना गफूर हैदरी चयो आहे त कश्मीर इशू तहक़ीक़ जो कौम आॾो आंदियूं वञनि। कश्मीर खे विकिरो कए पियो, हुकूमत ॾेखाव करे रही आहे। सीनेट में ॻाल्हाईंदे गफूर हैदरी चयो त वज़ीर आज़म चयो हो त मोदी इक़्तिदार में ईंदो त कश्मीर मसइलो हल थी वेंदो। ट्रंप जे अॻियां बि वज़ीर आज़म हथ ॿधी बीठल रहियो। कैस वठण जो इमरान खान जो तारीख़ी रिकॉर्ड पाकिस्तान लाइ ख़तरनाक आहे। मुस्लिम लीग जी तर्जुमान मरियम रखसेब चयो आहे त कर्ज़ पाकिस्तान जे नौजवान ऐं ईंदड़ नसलनि खे चुकाइणो पवंदो। इमरान खान मुल्क ते जेको कर्ज़ वरितो आहे उहो केरु अदा कंदो। IMF खां कर्ज़ वठण ते इमरान खान ख़ुदकुशी करे छॾी। नाणे वारे वज़ीर ख़ुशीअ सां $1 अरब जे कर्ज़ी थियण जो ऐलान कयो। सिंध असेंबली जे स्पीकर सिराज रानी खिलाफ आमदनी खां वधीक मिल्कियतूं ठाहिण जे केस में एहतसाब अदालत में ॿुधणी। आगा सिराज रानी केस जी ॿुधणी लाइ एहतसाब अदालत कराची में पेश। अदालत केस जी ॿुधणी 19 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। दादू जी अदालत पारां अमीर बाग जी दरवाज़नि जे क़त्ल केस में सरदार चांडियो जी ज़मानत मंज़ूर। अदालत तोड़ी दादू शहर में हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त। जवाबदार दूत जो नवाब सरदार खान चांडियो पंहिंजे वकीलनि सां गॾु अदालत में पहुची वियो। बुरहान खान चांडियो न पहुतो। अदालत सरदार चांडियो जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। जाम शोरे बस सां टैक्सी ड्राइवर पारां मुसाफ़िर खां फुर करण जी कोशिश। मज़ाहिमत ते गुलूनी क़तल। इंडस हाईवे ते पेटारोलर टैक्सी ड्राइवर मुबैना तौर पंहिंजे मुसाफ़िर खां फुर करण जी कोशिश कई। मज़ाहिमत ते कराची वारे सफदर खान खे गुलूनी क़तल करे छॾियो। मक़तूल कुटुंब सां गॾु 7 खां कराची अची रहियो हो। पुलिस पहुची मक़तूल जमड़ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। खुशगवार है गुलों की निखार है, तरन्नुम में हजार है, बहार गुल बहार है, इश्क का छीना आके हमें हम भूले हो याद करी। पाकिस्तान जी मक़बूल गुलकारा मलका पुटराज जी 80 वर्सियत मल्हाई थी वञे। हमीरपुर सुबराज जी पेशवार मौसीक़ारनि जी गुलकार घराणे में जनम वठंदड़ मलका पुटराज 4 फरवरी 2004 ते विछड़ी वई हुई। संदसि नग़मो अभी तो में जवान हो अॼु वॾे शौक़ सां ॿुधो वञे थो।